अस्सलाम वालेकुम। अली मोहम्मद लाखो पाना कूंज न्यूज़ जे ॾिसंदड़नि खे भली कार ख़बर शामिल कयूं था। मनअहिड़ो मां मनअहिड़ो भरिसां वेझो थाणे जे हद ॻोठ हाजी ख़ैर मोहम्मद डायरी में माल जे भेल तां डायरी ऐं लॻारी बिरादरी जे माण्हुनि में झेड़ो थी पियो, जंहिं में लठूं ऐं कुआड़िन लॻण सबबि न्याज़ डायरी, यासीन डायरी, गुलाम कंबर डायरी, गुलाम शबीर डायरी ऐं पीरबख्श लॻारी सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त न्याज़ डायरी जी हालत ॻणती जोगी हुजण सबबि खेसि नवाब शाह इस्पताल रिलीफ कयो वियो आहे, जॾहिं ॿियनि ज़ख़्मियुनि खे पुलिस लेटर ॾेई शाहपुर जान ऐं अस्पताल मोकिलियो वियो आहे।